अस्सलामुअलैकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। हिन महिल मौज़ू खणी आयो आहियां शिरक छाखे चइजे, शिरक जी असली माना शिरक जी कहिड़ी आहे उन ते ॻाल्हाईंदुसि। दोस्तों, शिरक जा टे क़िस्म आहिनि। पहिरियों शिरक हो जो को बि मख़लूक मां को चए दावा करे त मां अल्लाह आहियां, यानी ॿियो अल्लाह, इहो शिरक थियो। उन्हीअ शिरक कयो। जंहिं वरी उन्हीअ अल्लाह ॿिए अल्लाह खे मञियो, इहो शिरक थियो। इहो हिकु शिरक जो क़िस्म इहो आहे। ॿियो शिरक जो क़िस्म त कंहिं बि को बुत ठाहियो ऐं उन्हीअ खे अल्लाह करे मञे, या कंहिं जानवर जो बुत ठाहीं या इंसान जो ठाहीं, कंहिंजो बि उन्हीअ खे ॿियो अल्लाह करे मञे, इन्हीअ गोया के शिरक कयो। इहो ॿियो क़िस्म। टियों क़िस्म शिरक जो कंहिं बि नबीअ जो को मौजूदो हुजे या कंहिं औलिया अल्लाह बुज़ुर्ग जो को करामत हुजे, उन्हीअ खे हुन अल्लाह करे चयो त तूं अल्लाह आहीं। जीअं ईसा बिन मरियम खे अल्लाह साईं मौजज़ा ॾेई मोकिलिया, उन्हीअ मौजज़ा ॾसिया त पोइ किन चयो त ईसा बिन मरियम अल्लाह, त उन्हीअ शिरक कयो। इहो टियों क़िस्म, इहो शिरक जा टे क़िस्म तव्हांजे आॾो मूं बयानु कया। दोस्तों, हाणे तव्हांजे आॾो इन्हीअ खे इन शिरक जे ॻाल्हि खे असां ज़ाहिर करे ॾसींदासीं। शिरक बाक़ी अञा कहिड़े लेवल सां थींदो आहे, तंहिं करे उहो क़ुर शरीफ़ मां तव्हांखे अञा ज़ाहिर करे ॾींदासीं। दोस्तों, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं हिकमत ऐं दानाही ऐं नबूअत ॾेई मोकिलियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मोह खे जहिड़ो कंदो हो, अंधे खे अखियूं ॾींदो हो, पखी माना इन मिटीअ मां ठाहे उन में साह फूकींदो हो, रूह फूकींदो हो, ऐं कोल्ह वारे खे छॾाईंदो हो। पोइ जिन चयो त इहे हज़रत ईसा बिन मरियम नबी आहे ऐं इहे अल्लाह जे तरफ़ां मौजज़ा मिलियल अथसि, इहा ड्यूटी मिलियल अथसि, तॾहिं उन्हीअ मुताबिक़ मोह खे जहिड़ो करे थो, उन्हीअ मुताबिक़ अंधे खे अखियूं ॾिए थो, उन्हीअ मुताबिक़ इन पखीअ में साह विझे थो, उन मुताबिक़ कोल्ह वारे खे छॾाए थो, त त उहो मुस्लमान थियो ऐं उन्हीअ गोया के माना नबी जी नबूअत खे बि तस्लीम कयो ऐं उहो माना सवाब में शुमार थियो। जिन चयो त इहे माना हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेके इहे ताक़तूं, इहे मोह खे जहिड़ो करणु ऐं माना अंधे खे अखियूं ॾियणु ऐं माना पंहिंजो पखी में साह विझणु ऐं कोल्ह वारे खे छॾाइणु, इहो इन्हीअ करे आहे जो हुन में ताक़त इन्हीअ करे आहे जो ख़ुदि ईसा बिन मरियम अल्लाह हुआ, त उहो काफ़िर थियो ऐं उन्हीअ शिरक कयो। हाणे इन्हीअ मां ॿ ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं। हिकिड़े माण्हुनि न जिन इहे ताक़तूं ॾिसी करे ऐं हिन हज़रत ईसा खे, ईसा बिन मरियम खे अल्लाह चयो, उन्हीअ शिरक कयो। जिन चयो त इहे ताक़तूं इहे तस्लीम कयूं त इहो अल्लाह जो नबी आहे ऐं उन्हीअ करे हिन में उहे ताक़तूं मिलियल आहिनि अल्लाह जे तरफ़ां, ऐं उहो तॾहिं मोह खे जहिड़ो करे थो, तॾहिं उहो माना हिन में पखीअ में साह विझे थो, तॾहिं अंधे खे अखियूं ॾिए थो, तॾहिं उहो कोल्ह वारे खे छॾाए थो, त उन्हीअ शिरक न कयो, छो त उन्हीअ नबूअत खे मञियो, उन्हीअ मौजज़े खे मञियो। ऐं मौजज़े में फ़र्क़ु आहे ऐं माना नबूअत माना वारे खे मौजज़ा हूंदा आहिनि ऐं औलिया अल्लाह बुज़ुर्ग ऐं फ़क़ीरनि वटि करामत हूंदी आहे। जिन वरी जेके करामत खे मञीदा ऐं माना त उहे इन हज़रत ईसा अलैहिस्सलाम वारे मञण मुताबिक़ हिन खे मञीदा त उहे क़ुर जे हदनि में रहंदा। बाक़ी जेकॾहिं कंहिंखे बि कंहिं बि मख़लूक खे अल्लाह ॿियो ख़ुदा करे मञीदा, ॿियो अल्लाह करे मञीदा, त उन्हीअ गोया के शिरक कयो, उन्हीअ शिरक कयो। शिरक जो तरीक़ो ई वाज़े ज़ाहिर आहे, क़ुर शरीफ़ में बि ज़ाहिर आहे, हर किताब में ज़ाहिर थींदो आयो आहे। जंहिं ॿियो ख़ुदा खे मञीदो, ॿिए ख़ुदा खे मञीदो, माना ॿियो ख़ुदा जी दावा ॿिए कंहिं कई ऐं उन्हीअ खे मञीदो ऐं त उहो शिरक में शुमार हूंदो। ऐं हीअ मां हिननि खे मोलनि खे हीअ जेको रिबोट कंट्रोल, रिबोट जीअं न हिन महिल जेको रिबोट ठाहींदा आहिनि, उन्हीअ लेवल सां हिननि मुलनि खे चवणु थो चाहियां, जेके अमेरिका जा रिबोटी मुला आहिनि, इन्हनि खे जेको जेके फार्मी मुला आहिनि, इन्हनि खे चवणु चाहींदुसि
ॾिसो त अमेरिका जो जेको सिस्टम हुयो जेको रूस खे टोड़ाइण लाइ उहो ख़तमु थी चुको आहे। हिन महिल तव्हां क़ुर शरीफ़ जे हदनि में रहो, क़ुर शरीफ़ जा हद न रहांगियो। कहां औलिया अल्लाह बुज़ुर्ग पीर फ़क़ीर या औलिया अल्लाह बुज़ुर्ग पीर फ़क़ीर या नबीअ जे मौजज़ो ऐं औलिया अल्लाह बुज़ुर्गनि जो माना करामत जे ख़िलाफ़ु तव्हां शिरक खे इस्तेमालु कयो था। इहो क़ुर जे हदनि खे तव्हां लताड़ियो था। क़ुर तव्हां खां पुछंदो, छो त क़ुर में सिर्फ़ु उन खे शिरक जी हद सिर्फ़ु उन ताईं महदूद आहे जेको ॿियो पाण ख़ुदा जी दावा करे, जेको ख़ुदा थिए, ॿियो अलाह माना ॿियो अलाह जी दावा करे ऐं उन ॿिए अलाह खे जेको मञे इन खे ई शिरक चइबो आहे। ॿिए अलाह जी इबादत करण खे ई शिरक चइबो आहे। ॿिए खे अलाह करे तस्लीम करण खे शिरक चइबो आहे। ॿिए खे ख़ुदा मञण खे तस्लीम करण खे माना शिरक चइबो आहे। पर जेकॾहिं हक़ीक़ी अलाह हिकिड़े खे तव्हां जेको मञियो ऐं बाक़ी इहे जेको मौजूदा करामत ऐं माना इहे मौजूदा करामत ऐं इहे बरहक आहिनि, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे मञी थो करामतनि खे मौजूदनि खे, त तव्हां जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मौजूद खे मञण वारनि खे अलाह साईं मुस्लमान चयो आहे, जेके हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ॿियो अलाह करे तस्लीम करण वारे खे अलाह साईं शिरक में शुमार कयो आहे, उन्हनि खे गैर मुस्लिम करार ॾिनो आहे। त अहिड़े लेवल सां जेकॾहिं हिन महिल बि तव्हां हिन माना हिन अलाह वारे क़ुर वारे कानून जे हदनि खे तव्हां लताड़ियो था ऐं उन जे जेको हदनि में जेको हुन जे करामतूं थियनि थियूं, हुन औलिया अल्लाह बुज़ुर्गनि ऐं माना गौसनि कुतुबनि पीरनि फ़क़ीरनि जूं उन करामतुनि खे मञण खे बि तव्हां शिरक चओ था, त तव्हां खां अलाह साईं हिकु ॾींहुं ज़रूरु पुछंदो। हिते बि पुछी थो सघे ऐं आख़िरत में पुछी थो सघे। तव्हां अमेरिके जी एजेंटी बंदि कयो, क़ुर शरीफ़ जे तर्जुमनि में हेर फेर न कयो। जेकॾहिं तव्हां कंदव त रब तव्हां खां पुछंदो। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।